नाज़रीन, जैकमाबाद में राइस मिल जी भित किरण सबब दबजी फोत थियल ॿिनि मज़दूरनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि जे एहतजाज बावजूद इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल रही। समाजी अॻवान शेर मोहम्मद मुग़ेरी बर वक़्त मुतासिरनि जी मदद कई आहे। उन हवाले सां पेश आहे अब्बास गुल मस्तोई जी ही रिपोर्ट। दिल झोरींदड़ वाक़ियो पेश आयो जॾहिं शहर जी हिक राइस मिल में दीवार धमाके सां किरी पई, जंहिंमें 2 मज़दूर मौके ते ई फौत थी विया ऐं 8 मज़दूर ज़ख़्मी थी पिया। इन मुश्किल घड़ी ऐं सानहे जी ख़बर मीडिया ते अचण बाद जैकबाबा जे मुमताज़ समाजी रहनुमा हाजी शेर मोहम्मद मुग़ेरी पंहिंजी सखावत जा दर खोलींदे मज़दूरनि लाइ गॾियल तौर 4 लख रुपयनि जी इमदाद बर वक़्त संदन घरनि ॾांहुं मोकिले छॾी। शहीदनि जे वारसनि जो चवणु हो त माण्हू मोकिलिया जेको उनसां सबील ला ॾिनई, असां उनजे बारे में शुक्रगुज़ारूं था। जंहिंखे वोटां ॾिनोसीं उहा बि न आया, शुक्रगुज़ारियूं था। शेर मोहम्मद मदद कई, ग़रीब जो बचड़ो वियो शहीद थियो, मदद कई। असां कंहिं कुझु मदद घुरण ते न विया आहियूं, पंहिंजे दिलि सां मोकिलियो अथसि, अलाह वास्ते ख़ुदा वास्ते। वॾो हिकिड़ो नेक कमु कयो अथई। न ई कोई हिते गवर्नमेंट जो माण्हू आयो आहे, न कोई आयो आहे त हिकिड़ो ई माण्हू आयो आहे जेको आहे शेर मोहम्मद मुग़ेरी जो माण्हू, जे माली मदद इन मज़दूर जे वाले साहब सां कई। असां ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं जेको आहे शेर मोहम्मद मुग़ेरी जा, त हू अची जेको आहे हिते इन ग़रीब जो ॾुख ॿुधी करे पंहिंजा माण्हू मोकिले करे असां ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं। हिन मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जिते चूंडियल नुमाइंदा स्क्रीन खां ई ग़ाइबु हुजनि ऐं इंतिज़ामिया जी अखियुनि जे मथां कारी पटी ॿधल हुजे, उते मुमताज़ समाजी रहनुमा हाजी शेर मोहम्मद मुग़ेरी हिन मिस्कीन मारूड़नि जी मदद करे हिकु मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। कैमरा टीम सां गॾु अब्बास गुल मस्तोई, मेरान टीवी न्यूज़, जैकबाबाद।